कंबर खान ॾिसूं था नियाज़ हुसैन तुनियो जी ही रिपोर्ट। कंबर में आम चूंडुनि में मुबैना धांधली करण ख़िलाफ़ जमियत उलमा इस्लाम आज़ाद उम्मीदवार मोहम्मद अली हकड़ो तरफ़ां रैली कढी कारो ॾींहुं मल्हायो वियो। कंबर में आम चूंडुनि में मुबैना धांधली करण ख़िलाफ़ जमियत उलमा इस्लाम आज़ाद उम्मीदवार मोहम्मद अली हकड़ो PTI सपोर्टर्स तरफ़ां भुट्टो चौंक खां हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर्स खणी चूंडुनि में धांधली नामंजूरी जा नारा हणंदा शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब पहुता। इन मौके ते मोहम्मद अज़ीज़ गुल जागीरानी, मोहम्मद अली हकड़ो, मौलाना गुल मोहम्मद इनकलाबी समेत ॿियनि चयो त आम चूंडुनि में पूरे मुल्क अंदरि धांधली कई वई आहे, जंहिं ख़िलाफ़ अपोज़िशन जमायतूं पूरे मुल्क में रोडनि ते निकितल आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त असांजो मैंडेट चोरी कयो वियो आहे, जेका सरासर ज्यादती आहे। अहिड़नि फ़ैसिलनि जे करे मुल्क में इस्तेहकाम न ईंदो। काफ़ी सालनि खां ॿुधंदा पिया अचूं त मुल्क में इस्तेहकाम जी ज़रूरत आहे, पर अहिड़नि फ़ैसिलनि जे करे मुल्क में इस्तेहकाम अचण जे बजाय इंतिशार पैदा थींदो। उन्हनि वधीक चयो त मुल्क में जेका बदतरीन हुक्मरानी थी रही आहे, जंहिं इदारे खे ॾिसी रहिया आहियूं, उन इदारे में असां कंहिं बि क़िस्म जी उमेद न आहे। उन्हनि IMF जे ऐं आलमी इदारनि खां मुतालबो कयो त थापियल नुमाइंदनि खे कर्ज़ न ॾिनो वञे। बदनीयतीअ ते ॿधल इलेक्शन असांखे मंज़ूर न आहे। जेसिताईं असांखे इंसाफ़ न मिलंदो, अपोज़िशन जमायतुनि तरफ़ां मुल्क में एहतजाज जारी रहंदो।